अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवा है इशायो ऐं माहिया ग़ज़ाल आबरू। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। सिंध काबीना पास्को खां 3 लाख टन कणक ख़रीद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। फेबरवरी खां कणक जी ख़रीदारी शुरू करण जो हुकुम। कमंद जे फ़ी मण जो इमदादी अघु 302 रुपया मुक़ररु करण जो फ़ैसिलो। मकानी काउंसिल जे लाइ मख़सूस सीटुनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। मख़सूस सीटुनि जी 6 कैटेगरीज़ में ट्रांसजेंडर बि शामिल। इलेक्शन कमीशन कराची ऐं हैदराबाद में नए वोटर लिस्टुनि बाबति दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। तव्हां ग़लति बयान ॾेई रहिया आहियो त 2 इलेक्टोरल रूल्स इस्तेमाल थी रहिया आहिनि। तव्हांजी ॻाल्हि खे रद्द करियूं था। 2 इलेक्टोरल रूल्स ते इलेक्शन थिए पई। तव्हां सम्झो था त इलेक्शन में देरि कराए वठंदो। तव्हांजा हिन वक़्त ताईं जा दलील अड़ लाॻापियल आहिनि। चीफ इलेक्शन कमीशन सिकंदर सुल्तान राजा पारां MQM जे वकील ते कावड़ जो इज़हार। संदसि चवणु आहे त कंहिं बि सूरत में कराचीअ जे मकानी चूंडुनि में देरि न थींदी। चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। तहरीक इंसाफ़ पारां पंजाब असेंबली खे टोड़ण में वधीक देरि थियण जी सूरत में इस्तीफ़ाऊं ॾियण जो फ़ैसिलो। इमरान ख़ान सां पार्टी अॻवाननि जी मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिबि PTI चेयरमैन पार्टीअ जे सूबाई ऐं मरकज़ी क़यादत खे पंहिंजे क़तई फ़ैसिले खां आगाह करे छॾियो। इस्लामाबाद जी अदालत इदारनि में बग़ावत ते भड़काइण जे इल्ज़ाम वारे केस में तहरीक इंसाफ़ अॻवान शहबाज़ गिल ते फ़र्द जुर्म लागू करण जी कार्रवाई 20 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। हीउ मामिलो लटकी रहियो आहे। लॻे थो त टाइम खे अॻिते वधाए पियो वञे। ॿुधणीअ दौरान जज जा रिमार्क्स। इमाद यूसुफ जा ज़मानत जोॻा गिरफ़्तारी वारंट बि जारी। एडिशनल अटॉर्नी जनरल अरशद शरीफ जे क़त्ल बाबति अदालत में जमा करायल रिपोर्ट बाबति आगाह कयो आहे। ईंदड़ रिपोर्ट जमा कराइण लाइ 1 महीने जी मोहलत घुरी वई। रिपोर्ट मूजिबि इन वक़्त ताईं 41 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। क़त्ल जी जाच पाकिस्तान, UAE ऐं कीनिया में जारी आहे। उमीद आहे स्पेशल GIT तयारी सां UAE ऐं कीनिया वेंदी। अरशद शरीफ क़त्ल जी ॿुधणी फेबरवरी जे पहिरें हफ़्ते में थींदी। सुप्रीम कोर्ट सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल जे पाण मुरादे नोटिस केस जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। सिंध हाई कोर्ट शागिर्दियाणी जी आर्ज़ी कस्टडी वालदेन हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में लाहौर वञी पसंद जी शादी कंदड़ शागिर्दियाणी वारो केस। अदालत शागिर्दियाणी जो बयान ॿुधण बाद खेसि वालदेन हवाले करे छॾियो। शागिर्दियाणी कुझु महीना अॻु वालदेन सां वञण खां इनकार कयो हो।